अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। महांगाई जो ज़िक्र पूरी दुनिया में थी रहियो आहे। आलमी मंडियुनि में तेल जे अघनि में वाधी। माहिर गौर कनि पिया त आलमी सतह ते अघ कॾहिं घटि थींदा। महांगाई में इज़ाफ़ो मुल्की न पर आलमी मसइलो आहे। कोरोना सबबि दुनिया में गैर मामूली वारी सूरतहाल पैदा थी। सॼी दुनिया कोरोना जी आफ़त खे मुंहुं ॾिनो। कोरोना वायरस जी शुरूआति ते दुनिया हिकदमि बंदि थी वई। मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो असांजे स्मार्ट लॉकडाउन वारे पॉलिसी खे दुनिया सारायो। पीडीएम एक मेल सियासी हाथी आहे। पीडीएम वारनि खे तब्दील थींदड़ हालतूं ॾिसण घुर्जनि। पीडीएम गुज़िरियल डिसंबर जो चयो हो, हाणे बि डिसंबर अची वियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं वज़ीर आज़म महांगाई में घटिताई आणण लाइ कोशिशूं करे रहियो आहे। का बि हुकूमत नथी चाहे त मुल्क में महांगाई थिए। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आईनी मुद्दो पूरो कंदी। इरसा जे चेयरमैनशिप लाइ 1 साल लाइ सिंध खे मिली वई। ज़ाहिद जूने जो 1 साल लाइ इरसा जो चेयरमैन हूंदो। उन खां पहिरीं इरसा जी चेयरमैनशिप पंजाब वटि हुई। डॉलर खे पड़ लॻी विया। डॉलर 173 रुपयनि जो थी वियो। मुल्की तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटरबैंक मार्केट में डॉलर ₹1.82 महांगो थी वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान मईशत ऐं महांगाई बाबति हंगामी इजलास तलब करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर आज़म खे मईशत ऐं महांगाई बाबति ब्रीफिंग ॾींदा। अवाम जे रिलीफ जे हवाले सां अहम ऐलान जो इम्कान। मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि पीडीएम जो इजलास। पेट्रोल, बिजली ऐं गैस जी वधंदड़ अघनि ते वीचारियो वेंदो। इजलास में नैब ऑर्डिनेंस, चूंड सुधार ऐं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति ईंदड़ लाहे अमल जोड़ण जो इम्कान। नवंबर ऐं दिसंबर में पीडीएम जे जलसनि जी शेड्यूल खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। नाणे ऐं रेवेन्यू बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार शौकत तरीन IMF सां ॻाल्हियूं नाकाम थियण वारो तासर रद्द करे छॾियो। चवे थो बैंकर सदाईं डू मोर जो मुतालबो कंदो आहे। असांखे रेड लाइन पार नाहे करणी। तासर ॾिनो पियो वञे त ॻाल्हियूं नाकाम थियूं आहिनि, जेको अमल ग़लति आहे। IMF जे MD सां मुलाक़ात बहितर रही। क़ौम खे नाउमीद थियण जी ज़रूरत न आहे। पाकिस्तान हिकु पुरअमन मुल्क आहे ऐं पाड़ेसरी मुल्कनि सां बहितर लाॻापा चाहे थो। असांजे अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। कश्मीर जे मसइले जे हल ताईं ख़िते में अमन मुमकिन न आहे। वाइल्ड कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ी जी मज़म्मत कनि था। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जो तकलीफ़ खे ख़िताब चयाईं कंहिं बि चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहिनि। शौकत तरीन वज़ीर आज़म जो नाणे ऐं रेवेन्यू बाबति सलाहकार मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। शौकत तरीन जो दर्जो वफ़ाक़ी वज़ीर वारो बि हूंदो। मुल्क में कोरोना वायरस के वधीक 11 मरीज़ फौत। फौतुनि जो अंग 28,282 थी वियो। 24 कलाकनि दौरान 663 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग वधी 12,65,047 थी वियो। आकारी शरह 1.66% रही। हैदराबाद में मुख्तियार कार जे घर मां पोरियत जो लाश हथ अचण ऐं हमले वारो मामिलो। वाक़िए सां लाॻापियल टियों केस बि दाख़िल। मुख्तियार कार जी ज़ाल रज़िया जी फरियाद ते 9 ॼातल ऐं 35 अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ हमले जो केस दाख़िल। मोरो में खैरो देरो वेझो ढंढ मां अणॼातल शख़्स जो लाश हथायो। इस्लामाबाद पुलिस बाक़ी वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। शहदादपुर में मक़सूद रिंद वेझो पीर सन औरत फौत। बारसिन पारां मुड़ुस ते क़त्ल जो शक ज़ाहिर। पुलिस मीरज़ादी जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिम्स अस्पताल मुंतक़िल कयो। सीता रोड वेझो राजूदरो पुलिस जे हद में भुरट ऐं सोलंकी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। 1 ॼणो क़तल।
जहिड़े दौरान सोलंगी बिरादरी जो अली असगर मारिजी वियो। ख़ादिम हुसैन सोलंगी ज़ख़्मी थियो। खानपुर महर में मोबाइल मार्केट में दुकान ठाहिण दौरान भित किरण सबब 4 मज़दूर दबजी विया। शहरी मज़दूरनि खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी तालका अस्पताल मुंतक़िल कयो। सालेपट वेझो ॻोठ शाह ॾिनो में मज़दूरी ते आयल जोगी फ़क़ीरनि जा 3 ॿार मुबैना तौरु अगवा थियल ॿारनि में मिसकिन फर्ज़ंद ऐं आलिया जोगी शामिल। खैरपुर में क़ौमी शाहराह ते ॿिनि ट्रॉलनि में टक्कर। ड्राइवर अख्तर मुनीर फौत थी वियो। ठट्टो में गुज़िरंदी बस तां किरी ज़ख़्मी थियल नीगर मेहरबान मल्हा फौत थी वियो। नीगर मेहरबान मल्हा जो मर्द सिविल अस्पताल ठट्टो खां घर मुंतक़िल कयो वियो। सांगड़ में OPF स्कूल भरिसां रिक्शा ऐं केरी में टक्कर। औरत फौज छॾणा ज़ख़्मी। हादसे में पीउ ऐं औरत आमना महर फौत थी वई। ज़ख़्मी औरतुनि ऐं ॿारनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मशाइक वेझो बेरा टाउन नवाबशाह साम्हूं ट्रक ऐं कार में टक्कर। ॻोठ वाहिद ॾिनो लाखो जो रहवासी चाणका कॉलेज लाड़काणो जो शागिर्द माशूक अली लाखो फौत। मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ वकील सरापा एहतजाज। वकीलनि अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट करे छॾियो। अदालती कार्रवाइनि जे बाइकॉट सबबि अदालतुनि में सुनवाइनि लाइ ईंदड़ माण्हू परेशान। हैदराबाद जामशोरो नवाबशाह बदीन ठट्टो लाड़काणो खैरपुर सखर कंडोलाया दादूस जावल दरिया सिटी ऐं ॿिनि शहरनि में वकीलनि तरफ़ां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। ऐं जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। नऊं देरो खानपुर महर जाती 12 भाऊ कोसो कड़ियो कमर ऐं ॿियनि इलाइक़नि में रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। मस्जिदुनि घरनि ऐं रस्तनि खे सींगारियो पियो।